इस्लामाबाद जी मकामी अदालत तोशाखाना केस में अॼु पीटीआई चेयरमैन इमरान खान के ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट इस्लामाबाद में तोशाखाना केस जी ॿुधणी थींदी। क़ौमी सलामती कमेटी दहशतगर्दी ख़िलाफ़ जामी ऑपरेशन शुरू करण की मंजूरी ॾेई छॾी। दहशतगर्दी जी ताज़ी लहर पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान सां नरम रवैये वारी पॉलिसी जो नतीजो करार। अदम सोच वीचार ते ॿधल पॉलिसी तहत दहशतगर्दनि खे बिना के रंडक जे वापसि अचण जी न रुगो इजाज़त ॾिनी वई, पर टीटीपी जे ख़तरनाक दहशतगर्दनि खे एतमाद साज़ीअ जे नाले ते जेलुनि मां आज़ाद भी कयो वियो। वापसि आयल उन्हनि ख़तरनाक दहशतगर्दनि जे करे मुल्क में अमुन इस्तेकाम जो मसइलो पैदा थियो आहे। क़ौमी सलामती कमेटीअ जे इजलास जी गॾियल पधिराई जारी। रियासती इदारनि ऐं उन्हनि जी क़यादत जे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते पड़े स्पॉन्सर ज़हरीली प्रोपेगेंडा पखेड़ण वारी कोशिशुनि जी सख़्त मुज़म्मत कई वई। पंजाबी खैबर पख्तूनख्वा में चूंडनि बाबति पाण मुरादो नोटिस 4/3 सां रद्द थियो। सियासतदान मुनासिब फोरम्स जे बदिरां तकरार अदालत खणी अचनि था। को सियासतदान हाराए वञे थो ऐं को खटे वञे थो, पर अदालत हर सूरत में हाराए वेंदी आहे। सुप्रीम कोर्ट माज़ीअ मां को बि सबक़ न सिखियो आहे। सुप्रीम कोर्ट समेत समूरनि इदारनि खे पंहिंजी अना हिक तरफ़ रखी आइनी ज़िम्मेवारियुनि खे पूरो करणु घुर्जे। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडनि बाबति पाण मुरादे नोटिस केस में सुप्रीम कोर्ट जे जस्टिस अतर मिनल्लाह जो तफ़सीली अख़्तिलाफ़ी नोट जारी। 25 सुफ़्हनि ते ॿधल तफ़सीली नोट में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट खे हिक ॿिए पुठियां टियों भेरो सियासी नौईअ जे तकरारनि में गिलियो वियो आहे। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस जमाल मंदोखैल जी राय सां मुतफ़िक़ आहियां। सुप्रीम कोर्ट लगातार सियासी तकरारनि जे हल जो मर्कज़ बणियल आहे। अदालत खे सियासी तकरारनि खां बचण लाइ पंहिंजे नोट में फुल कोर्ट जोड़ण जी तजवीज़ ॾिनी हुई। फुल कोर्ट जुड़ण सां अवामी इतिहाद बहाल रहे हा। पाण मुरादे नोटिस जी कार्रवाई अदालत खे गैर ज़रूरी सियासी तकरारनि जे वर चाढ़े छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उमर ताबिंदियाल खां इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो करे छॾियो। जस्टिस अतर मिनल्लाह पंहिंजे नोट में लिखियो आहे त चूंडनि बाबति पिटीशन 4/3 सां रद्द करे छॾी हुई। संदसि फ़ैसिलो अदालती कार्रवाई ते सवालिया निशान आहे। जॾहिं का पिटीशन ई न हुई त ॿुधणी छाजी कई वई। सुध समा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त इहो इलेक्शन जो न पर अदालती सहूलतकारी जो मामिलो आहे। जेके फ़ैसिला सियासी हिकमत खे क़बूल करण लाइ ॾिना वञनि उहे क़बूल न आहिनि। चीफ जस्टिस जी साख तकरारी बणिजी चुकी आहे। हू उहिदे तां इस्तीफ़ा ॾिए। जस्टिस अतर मिनल्लाह जे नोटिस बाद 4 जजिस रिकॉर्ड ते अची चुका आहिनि। चीफ जस्टिस पंहिंजी अदालत खे दुरुस्त नथो करे सघे त उहिदो ॿिए कंहिंखे ॾेई छॾे। साबित थी वियो त चीफ जस्टिस जो फ़ैसिलो अक़लियती हो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो ट्वीट। ऐं कराची जे इलाइक़े नॉर्थ कराची में मुबैना पुलिस मुक़ाबलो 3 ॾोहारी मारिजी विया। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारियुनि जे कब्ज़े मां हथियार ऐं फोड़ थियल मोटरसाइकिल हथ कई आहे। मारिजी वियल ॾोहारियुनि में अवेस राशिद ऐं ज़ीशान शामिल।